अस्सलाम वालेकुम नाज़रीन, आवाज़ न्यूज़ में भली कार माया गजाल आबडो। नाज़रीन आऊँ हैं हाँ अली रज़ा नजर रखना बताएंगे खास खबर। अपोजिशन लीडर शहबाज शरीफ जी लाहौर वारी रिहाइश का मुखालिफ जे वडन जी बैठक। मुखालिफ तहरीक के हवाले से अहम मुशावरत। PDM सरबराह मौलाना फजल रहमान वफद समेत शहबाज शरीफ की रिहाइशगाह से पहुंचो। बाद में आसिफ अली जरदारी भी वफद सूदो मॉडल टाउन पहुंचो। वफद में PP चेयरमैन बिलावल भुट्टो जरदारी, यूसुफ रज़ा गिलानी ब्या शामिल। वज़ीर आज़म इमरान खान रूस जे ॿिनि ॾींहनि जे दौरे ते मॉस्को रवानो थी वियो। वज़ीर आज़म सुभाणे रूसी सदर व्लादिमीर पुतिन सां अहम मुलाक़ात कंदो। पाक रूस सहकार ऐं ख़िते जी सूरत हाल ते ॻाल्हियूं थींदियूं। वज़ीर आज़म मॉस्को जे मरकज़ी मस्जिद जो बि दौरो कंदो। वज़ीर आज़म इमरान खान FIA के पीका कानून तहत गिरफ्तारियों का रोके वरतो। वज़ीर आज़म जो चवण है तो पीका तरमीमी ऑर्डिनेंस से अमल दरामद लाए कायदा ऐं ज़ाब्ता ठाहिण ते कम जारी है। कायदा ऐं ज़ाब्ता तैयार थियण ताईं कंहिंखे भी गिरफ्तार न कयो वञे। सिंध असेंबली के इजलास में साफ़िया तरमतीन के कत्ल वारे वाक़े खिलाफ PTI मेंबरन जो एहतजाज। कराची में स्ट्रीट क्राइम खिलाफ बैनर खणी एहतजाज किया वियो। PP अगवान सेनेटर रहमान मलिक 70 वरियन की ॼमार में लाडाणो करे वियो। रहमान मलिक केतरनि ॾींहनि खां इस्लामाबाद जी अस्पताल में वेंटिलेटर ते हो। रहमान मलिक 2008 खां 2013 ताईं वफ़ाक़ी घरू वज़ीर रहियो। वारसनि जो चवण है तो रहमान मलिक फिफड़नि जी तकलीफ़ सबब इस्लामाबाद जी निजी अस्पताल में दाख़िल हो। रहमान मलिक कोरोना वायरस में पिण मुब्तला थी वियो हो। सदर आरिफ अलवी, अगूणे सदर आसिफ अली जरदारी, बिलावल भुट्टो जरदारी, शेख रशीद ऐं ॿियनि अगवाननि तरफ़ां दुख जो इज़हार। अपोजिशन असांजे टिन असेंबली मेंबरन के ख़रीद करण की कोशिश कई। असां टिन MNAs रिपोर्ट कई है तो उन्हनि खे बेअतमादी लाइ आज कई है। टे वॾा सौदागर गॾु थिया आहिनि। सुमार वफ़ाक़ी वज़ीर फवाद चौधरी जी इस्लामाबाद में प्रेस कॉन्फ्रेंस चवे तो वज़ीर आज़म जो रूसी दौरो इंतहाई अहमियत जोॻो है। इस्लामाबाद हाई कोर्ट हुकूमत के पीका जे सेक्शन 20 तहत गिरफ्तारियों न करण जो हुक्म दे छॾियो। इस्लामाबाद हाई कोर्ट में चीफ जस्टिस अतर मिनल्ला जी सरबराही में PFU जे तरफां पीका ऑर्डिनेंस खिलाफ दाख़िल दरख्वास्त ते ॿुधणी। अदालत अटार्नी जनरल के अदालती मामलत लाइ नोटिस जारी करे छॾियो। FIA पहिरीं भी SOPs जमा कराए चुकी है। SOPs मूजिब सेक्शन 20 तहत कंहिं भी शिकायत ते गिरफ्तारी अमल में न आंदी वञे। SOPs ते अमल न थियो त DG FIA ऐं घरू सेक्रेटरी ज़िम्मेवार हूंदा। चीफ जस्टिस अतर मिनल्ला जा ॿुधणी दौरान रिमार्क्स। इस्लामाबाद हाई कोर्ट अगूणे सदर आसिफ जरदारी फवाद चौधरी की नाअहली बाबत दरख्वास्तूं रद्द करे छॾियूं। चीफ जस्टिस अतर मिनल्ला ॿिन्ही अगवाननि जी नाअहली बाबत दरख्वास्तुनि ते मुख़्तसिर फ़ैसिलो ॿुधाए छॾियो। सियासी जमायतूं पंहिंजा तकरार अदालतुनि खां ॿाहिर ई उकलाइनि। अवामी मुफ़ादनि खे नज़र में रखंदे अदालतुनि खे सियासी मामलनि में न पवणु घुरिजे। चीफ जस्टिस अतर मिनल्ला जा ॿुधणी दौरान रिमार्क्स।